नाज़रीन, मीरो खान में लॉकडाउन सबब पोरियत तबको फाका कशीअ ते मजबूर थी वियो आहे। इन हवाले सां असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर सफदर तुनियो। जी सफदर। बाबा कोरोना वायरस की रोकथाम लाइ अॼु कयल लॉकडाउन के 52 ॾींहं गुज़री चुका आहिनि। जिते कोरोना जा कलूर जारी आहिनि उते दिहाड़ी ते कमाईंदड़ पोरत ऐं मज़दूर जे घरनि में मुसलसिल फाका कशी वारी सूरत हाल आहे। इंतज़ामिया जी बेहसी सबबु बुख ऐं बदहाली में पार थींदड़ माण्हुनि जी जेका दर्द कहाणी आहे, अॼु असां मौजूदु आहियूं बोन जे ढेरनि ते कमु कंदड़ उन मासूम ॿारनि सां। अचो त हुननि खां पुछूं त वधीक हुननि जो चवणु छा आहे। 2 महीना खनि थी विया आहिनि, लॉकडाउन लॻो पियो आहे मुसलसल। ऐं असां ग़रीब माण्हू बसि छा कयूं, मजबूर आहियूं। मां पाण कॉलेज पढ़ंदो आहियां ऐं असां ग़रीब आहियूं। 200-250 ॾियारी खणंदा आहियूं डेली। साईं खे चवां इहो मिड़ी दरगुज़र कंदा आहियूं। राशन माशन जेके मिलिया पाण सिफ़ारिश ॼाणतल सुञातल खे ॾेई आहे। जीअं MP तरफ़ां जीअं राशन आयो, असां PBS वालिद साहिबु हुनखे चया साईं असांखे तव्हां वोट न ॾिनो, जंहिंखे ॾिना हुन खां वञी राशन वठूं। ऐं मुंहिंजो भाउ नंढो जीअं त हाणे ॾियारी खणंदा आहियूं, 250 रुपया खणंदा आहियूं, 200 बसि इहे मिलंदा। साईं पढ़ण जो साईं मुंहिंजो शौक़ु बि अञा आहे। जीअं त हाणे कारोबार बंदि लॻा पिया आहिनि, घर में बुख ते मरूं त ज़रे घटि कमायूं, न त खाऊं छा। वेलो आहे हिकु वेलो न आहे अटो जो, ॿेली रब खे मनो। असांखे घर में का शइ न आहे, बुख में मरूं था, बच्चा बुख में था मरनि। सॼो ॾींहुं तगारी करे 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 सिर्फ़ु 100 ॾियण मां छा थींदो। मां उन्हनि खे गुज़ारिश थो कयां, असां बि सिंध वासी आहियूं बाबा, ॿेली रब खे मनो, ईअं न कयो मुंहिंजा भाउ। का शइ न आहे। 2 महीननि खां लॉकडाउन लॻी पई आहे, न मज़ूरी आहे, न का शइ कोन्हे, न राशन मिलियो। असांखे ग़रीब आहियूं, नंढड़ा नंढड़ा ॿार आहिनि, इन्हनि खां कमु करायूं था मिड़े गुज़र सफ़र जे लाइ। बाक़ी ॿियो हाल कोन्हे। सुबुह खां वठी 12 बजे ताईं, वरी 3 बजे खां 6 बजे ताईं बसि असांजी ज़िंदगी इहो आहे। सूरनि में आहियूं साईं, का शइ मिलियो कोन्हे। काफ़ी माण्हुनि खे फंड दंड हे कुझु मिलिया आहिनि, पर असां ग़रीबनि खे कुझु बि न मिलियो आहे। हे मज़ूर आहिनि, सभु ग़रीब ॿार आहिनि, बसि ग़रीबनि खे का शइ कोन्हे। असां इन जे करे मज़ूरी ते बीठा। नंढड़ा ॿार आहिनि, पुठी उघाड़ा अचनि था कम ते, सुबुह खां शाम ताईं कमु था कनि। लोड़े लोड़े ग़रीबनि खे 300, 250, 400 ताईं मिलेसि थो। मुंहिंजो इहो अर्ज़ु आहे, महिरबानी करे कुझु असांजो ख़्यालु कयो वञे। कमु कंदड़ पोरतनि जा तव्हां वीचार ॿुधा, जिन जो चवणो हो त मुसलसल लॉकडाउन सबबु असीं घर अंदरि फाका कशी करदे मजबूर आहियूं। कंहिं बि चूंडियल ईमान जी इंतज़ामिया तरफ़ां असांजी वार न कई वई आहे। हुननि जो वधीक इहो बि चवणो हो त हिन तकलीफ़ वारी घड़ी में जेको बि राशन मिले थो, पंहिंजे मनपसंदि माण्हू में विराइण जो सिलसिलो जारी आहे। असां मुतालबो कयूं था सरकार खणे त हिन तकलीफ़ ऐं मुसीबत वारी घड़ी में असांजे घर ते राशन पहुचाए, असांजे बचनि खे बि जीअण जो हक़ ॾिनो वञे। जी।